अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जे ॿिनि सूबाई तकनि PS 88 मलीर ऐं PS 43 सांगड़ ते पोलिंग जो वक़्तु ख़तमु। वोटनि जी ॻणप वारो अमल शुरू। मलीर जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते सियासी पार्टियुनि जे कारकुननि विच में छिकताण बि रही। सूरत हाल ते ज़ाब्ते लाइ पुलिस लठबाज़ी बि कई। मलीर में पीपल्स पार्टीअ जे मोहम्मद यूसुफ बलोच ऐं PTI जे जामशेर जोणो जो में मुक़ाबिलो। सांगड़ जे तक PS 43 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार जाम शबीर अली खान ऐं PTI जे मुश्ताक जोणे जो विच में मुक़ाबिलो। बलोचिस्तान में भी 27 उम्मीदवार आमो साम्हूं। पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बैदि वोटिंग जी ॻणप जारी। मलीर नंढी चूंड दौरान पुलिस सिंध असेंबलीअ में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख के गिरफ़्तार करे वरितो। PS मलीर हलीम आदिल शेख के हिरासत में वठण बैदि पंहिंजे ऑफिस मुंतक़िल करे छॾियो। SSP ऐं हलीम आदिल शेख विच में मुंहमारी। अपोजिशन लीडर जी गिरफ़्तारीअ ते PTI जो सख़्त एहतजाज। SSP मलीर चयो आहे त हलीम आदिल शेख के ॿिनि केसनि में गिरफ़्तार कयो आहे। खेसि मेमण ॻोठ थाणे ते मुंतक़िल कयो वेंदो। हलीम आदिल शेख जा गार्ड बि लाकअप हवाले। मलीर में PS 88 ते नंढी चूंड दौरान हलीम आदिल शेख जी गाॾीअ मथां फायरिंग। PTI जो पीपल्स पार्टीअ मथां इल्ज़ाम। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त मुखालिफ़नि हिक रिथाबंदीअ तहत मूं मथां फायरिंग कई। गाॾी बुलेट प्रूफ हुअण सबबि महफ़ूज़ रहियुसि। पीपल्स पार्टी हलीम आदिल शेख खिलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर शाह चयो आहे त हलीम आदिल शेख पार्टी अॻुवाणनि सां तक में वञी फायरिंग कराई ऐं माण्हुनि में ख़ौफ़ पखेड़ियो। फायरिंग कंदड़नि जूं वीडियोज़ ऐं गोलियुनि जा हॉल मिलिया आहिनि। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीरनि चयो त असां दरख़्वास्त दाख़िल कराए ज़िम्मेवारी पूरी कई आहे। हाणे केस दाख़िल कराए गिरफ़्तारियूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। 68 मोरी रेगुलेटर 72 रेगुलेटर वेसरो शाख रेगुलेटर तमाम ज़बून हालत में। सालाना पाणीअ जे वाराबंदीअ दौरान पुलनि ऐं रेगुलेटर जी मरम्मत लाइ आयल रक़म हड़प। सिर्फ़ रेगुलेटरनि खे कलर करे खाना पूरी कई पई वञे। ज़बून थियल सदावा पुल न ठही। कंहिं बि वक़्तु पुल धमाके सां ज़मीन बोसी थियण जो अंदेशो। वॾो जानी नुक़सान जो ख़तरो। कंहिं बि वक़्तु हादिसो पेश अची सघे थो। लेकिन इरिगेशन अमलो करप्शन करण में पूरो आहे। हितां जे आबादगारनि वज़ीर आला सिंध इरिगेशन मिनिस्टर ऐं DC खां मुतालबो कयो आहे त शाखुनि जे आयल रक़म जी इंक्वायरी कई वञे ऐं सदावा पुल फौरी मुरम्मत कराई वञनि। जाम साहब शहर में चोरियुनि जो हज़ार। शहरनि पारां अॼु ॿिए ॾींहुं बि प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे अलामती बुख हड़ताल कई वई। गुलाम मुस्तफ़ा मलक, सैयद दिलदार शाह, डॉक्टर जमशेद आफरीदी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। जंहिं मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त शहर में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस अगूर निडर्स तलाए कुझु ॾींहं अॻु हिक दुकान जी छित भञी चोरी कई वई, जेका हिन महिल ताईं पुलिस नाहे वापसि कराए सघी। जंहिं ते उन्हनि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP खां मुतालबो कयो आहे त जाम साहब शहर में चोरियुनि जो आज़ार घटाए वधंदड़ बदअमनीअ खे रोकियो वञे। सिंध स्टॉक असिस्टेंट इत्तेहाद जे चीफ ऑर्गेनाइज़र मीर हसन सोलंगी, ऑर्गेनाइज़र अब्दुल हमीद डायरी, मुख्तियार अली कीरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण बैदि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिं मौक़े ते उन्हनि चयो त सिंध जा सवे नौजवान ATI सकरंड ऐं ATI जैकमाबाद मां स्टॉक असिस्टेंट जो कोर्स पास करण बावजूदि सालनि खां नौकरीअ जे आसरे में वेठल आहिनि। जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त स्टॉक असिस्टेंट ऐं उन जे बराबरि वारनि पोस्टुनि ते जल्द बेरोज़गारनि ऐं कोर्स कयल नौजवाननि खे नौकरियूं ॾेई उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। नवाब शाह जी पुराणी सब्जी मार्केट वटि मच्छी विकिरो करे पेट गुज़र कंदड़ पोरियत अमजद मला, साजिद मला, सागर मला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां ज़िला इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जंहिं मौक़े ते उन्हनि चयो त असीं 15 सालनि खां पुराणी मार्केट में मच्छी विकिरो करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा हुआसीं, जॾहिं त पुराणी मार्केट खे ख़तमु करे छॾियो आहे। जंहिं बैदि असां साॻी जॻह ते रेडियो ऐं फटा लॻाए पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा हुआसीं। ज़िला इंतिज़ामिया जे हुकुम ते पुलिस पहुची असांखां रेडियो ऐं फटा हटाए असांखे बेरोज़गार करणु चाहे थी। जंहिं ते उन्हनि चयो त अगरि असांखे रोज़गार करणु न ॾिनो वियो त सुभाणे असां प्रेस क्लब अॻियां रेडियुनि समेत एहतजाज कंदासीं। बिरिया रोड लॻु पीर छतल शाह हुसैन बुखारीअ ते अॼु मीलाद शरीफ़ जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जंहिं में आशिक़ हुसैन राजपार मौलाना साहब, गादी नशीन सैयद बचल शाह बुखारी,
बिरिया रोड प्रेस क्लब जे सदर आदिल गुल उमराणी, निसार बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।